अस्सलाम वालेकुम आबादकार भाइरो हसन राशिदी तव्हां सां मुखातिब आहियां। काफ़ी दोस्तनि सवाल कयो आहे त DAP जो मुतबादिल छा हुजणु खपे, छो त DAP जा रेट्स वधी विया आहिनि। हींअर मूंखे हिकिड़े दोस्त इहो वॉइस कयो त उनखे मूं जवाबु ॾिनो। ज़रूरी सम्झुमि त तव्हांखे बि ॿ टे ॻाल्हियूं ॿुधाए वञा त DAP जो मुतबादिल छा हुजणु खपे। इहो क्वेश्चन न हुजणु खपे, छो त इहो सुवाल कोन पियो ठहे। DAP जो मुतबादिल यानी फास्फोरस जो मुतबादिल, फास्फोरस जो मुतबादिल छा हुजणु खपे। फास्फोरस जो मुतबादिल त फास्फोरस ई हूंदो। जेके फास्फोरस वारा बाण आहिनि जिन में DAP आहे यानी डायमोनियम फास्फेट, MAP आहे, मोनो अमोनियम फास्फेट आहे, TSP आहे, ट्रिपल सुपर फास्फेट आहे जेको अचे ई कोन पियो, SSP आहे, सिंगल सुपर फास्फेट आहे, NP आहे, नाइट्रोफास आहे, NPK आहे। जेको बि तव्हां सोर्स खणंदो फास्फोरस जो एज़ केमिकल फर्टिलाइज़र, उहो महांगो ई पवंदो। ग्लोबली वर्ल्ड वाइड जे करे तव्हां ॾिसंदव त फास्फोरस जा रेट्स जेके आहिनि उहे वधी विया आहिनि, उनजे करे ई हिन जा रेट वधिया आहिनि। हाणे उन लाइ इहो आहे त पाण खे सुवाल इहो हुजणु खपे त DAP जा रेट्स वधी विया आहिनि ऐं हुनजो बहितरीनु इस्तेमालु कीअं कजे, काराइतो इस्तेमालु कीअं कजे, एफिशिएंट इस्तेमालु हुनजो जेको आहे उहो कीअं कजे। यानी जेकर हिकिड़ी बोरी पाण ॾियूं था त जनरली हिकिड़ी बोरीअ मां 80% जेको आहे उहो अव्हांजो फिक्स थी थो वञे पंहिंजी ज़मीनुनि में। हुननि जा काफ़ी कारण आहिनि, उहे अॻियां तव्हांखे ॿुधाईंदासीं। बाक़ी जेकॾहिं 20% ॿूटे खे मिले थो त उन ते ई ॿूटो जेको आहे सो पंहिंजो सुठी हेल्थ करे थो वञे। जेकर 100% हुनखे मिले थो हेकारी सुठो थी वञे थो। त हाणे पाण खे करिणो इहो आहे त पाण खे DAP जेका जिते पाण एकड़ में हिकिड़ी बोरी ॾियूं था उनखे अधु बोरी मां ई कमु करिणो आहे। पाण खे उन एफिशिएंट यूज़, काराइतो यूज़ ईअं करिणो आहे त हिकिड़ो त उनजे मथां कोटिंग चाढ़ियो। तव्हां कोटिंग कीअं चाढ़ींदव त तव्हांजे लाइ हिकिड़ो तमामु सिंपल वे आहे। उहो इहो आहे त वथाण जो बाण खणो, हिकिड़ी बोरी DAP जी, हिकिड़ी बोरी वथाण जे बाण जी। वथाण जो बाण न को सुकल हुजे घणो, न कोई घणो आलो हुजे, विचोलो हुजे। उन में तव्हां DAP जे दाणनि खे मसलियो, टोटल अहिड़े नमूने सां हथनि सां मसलियो बिल्कुलु पाण में मिली वञनि। पोइ उन्हनि जो तव्हां वरी वापसि खां बोरियूं भरे छॾियो या उते ई ज़मीन महिल मसले ऐं उहा जेको वज़न आहे ॿिनि बोरियुनि जो थी वेंदो हलियो, उहो तव्हां ॿिनि एकड़नि में इस्तेमालु कयो। हुन में थींदो इहो जो हुननि जे मथां जेको लेयर चढ़ंदो दाणे जे मथां उहो डायरेक्ट कॉन्टेक्ट में कोन ईंदो ज़मीन जा जेके पार्टिकल्स आहिनि या जेके कैल्शियम मैग्नीशियम्स आहिनि उन सां कॉन्टेक्ट में कोन ईंदो त उनजी फिक्सेशन घटिजी वेंदी हली ज़मीन में। यानी ज़मीन में उहो जेको एब्ज़ॉर्ब थिए थो, जज़्ब थिए थो, उहो कोन थींदो ऐं उनजी जेका मिक़दार पाण ॾियूं था त उहा प्रॉपर वे सां ॿूटो खणी सघंदो। हिकिड़ो इहो आहे। ॿियो उनखे पाण इहो करे सघूं था त हिकिड़ो तरीक़ो आहे जंहिंखे अंग्रेज़ी में 4R न्यूट्रिएंट मैनेजमेंट सिस्टम चइबो आहे। उन में हिकिड़ो तरीक़ो आहे त राइट प्लेस, माना सही जॻह ते उनखे तव्हां इस्तेमालु कयो ऐं सही टाइम ते इस्तेमालु कयो। हुनजो प्रॉपर सही डोज़ इस्तेमालु कयो। हुनजो सोर्स जेको आहे उहो बहितर इस्तेमालु कयो। इहे 4 जेके राइट्स आहिनि उन्हनि ते अमल कजे त ख़ाली DAP न पर ॿिया बि जेके कीमियाई बाण आहिनि उन्हनि जो मिक़दार पाण खे ठाहे सघूं था। हिन ते काफ़ी कमु थी चुको आहे ऐं मुंहिंजी नज़र में राइट प्लेसमेंट यानी हुनखे अहिड़ी जॻह ते हणिजे जेको ॿूटे जी पाड़ खे ओॾां वञण में का दिक़त महसूसु न थिए। उहो इहो ई आहे त ॿूटे जे पाड़ जे वेझो हुनखे रखणु घुरिजे, छो त नाइट्रोजन मोबाइल हरकती आहे। नाइट्रोजन जेको ग़िज़ाई जुज़ो आहे उहो हरकत कंदो आहे। उहो हरकत करे ॿूटे जी पाड़ ॾांहुं पाण ई हलियो वेंदो।
पर फास्फोरस उहो गिदाई जुज़ो आहे जेको जिते पियो हूंदो उन में का मूवमेंट या हरकत कोन हूंदी। ॿूटे जी पाड़ खे होॾे वञिणो पवंदो। जेतिरो पाड़ खां परे हूंदो पाड़ खे ओतिरी महिनत करणी पवंदी, कोशिशि करणी पवंदी होसि ताईं वधण में। त उहो बि टाइम हुनजो ॿूटे जी ग्रोथ जो वाधि जो हुन ते काफ़ी मुतासिर थींदो। इन जे करे हुनजी प्लेसमेंट जेका आहे उहा तव्हां सुठे नमूने सां कयो, पाड़ जे वेझो कयो, छट खां बजाए तव्हां थोरी महिनत सां उहो ॿूटे जे वेझो रखो। इहे सभु ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें तव्हां DAP जो, MAP जो या कहिड़े फॉस्फेटिक फर्टिलाइज़र जो डोज़ घटाए सघो था। डोज़ घटाए सघो था त माना तव्हां पैसा बचाए सघो था पंहिंजा। जेकर 7000 जी बोरी आहे त तव्हां 3500 में कमु करे सघो था। ऐं हूअं परेशान न थियो, छो त जेकर 7000 जी बोरी थी आहे त पंहिंजा हींअर जेके फसलनि जा रेट आहिनि उहे बि सुठा थी विया आहिनि माशाल्लाह। 2000 ताईं पंहिंजे वञे थो। हींअर कणिक जेका आहे उन जो मण 2000 ताईं आहे। हींअर फुटी जो रेट सुठो हलियो आहे। ओवरऑल रेट सुठा पिया हलनि। परेशान थींदासीं, चवंदासीं त फॉस्फेटिक फर्टिलाइज़र न ॾियूं, को इन जो नामुल बदल ॻोल्हियूं, मिलंदो कोन त पाण खे थींदो त पंहिंजी प्रोडक्शन जेका आहे क्रॉप जी उहा घटिजी वेंदी हली। ऐं उनजो लॉस वरी इहो ई थींदो त जिते पंहिंजी कणिक 50 मण लाइ 60 मण लाइ उहा फास्फोरस जो सही इस्तेमालु न करणु ऐं फास्फोरस जो घटि इस्तेमालु करणु या फास्फोरस ॾियण ई न, या जिते पाण 2 बोरियूं NP जी ॾियूं था उते हिकिड़ी बोरी मां कमु करणु, या जिते DAP जी हिकिड़ी बोरी ॾियूं था उनजो अधु इस्तेमालु करणु बग़ैर कंहिं ट्रीटमेंट जे, त पोइ त उहा पाण खे डिज़ायरेबल जेका पाण खे खपे थी उपत उहा कान मिलंदी। वधीक दुआउनि में यादि रखिजो। हीउ हिकिड़ो नंढिड़ो वॉइस क्लिप आहे जेके ॿुधी अलाह में उमेद आहे त तव्हांखे सुठो फ़ाइदो मिलंदो। वॾी महिरबानी। सदाईं।